सभी के ईद जो मुबारकूं हुजनि। सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं। तव्हांखे ईद जूं लखे वाधायूं हुजनि। बेहोशी नहीं हो रही, गिरना विरना नहीं हो बिल्कुल रहा। ईद का दिन है, कोई बेहोशी नहीं हो रही है। आज ईद जॾहिं हाणे सुबुह सां पंहिंजा खीसा अधु ख़ाली करे फैमिली खे मतिलबु फैमिली बस थई बेदर्दा तो वाह जो वफा कईया। धरती टेलीविजन जे पारां असांजी सॼी सत पारां ईद जूं लखे मुबारकूं हुजनि। शहर की ईद में थोड़ा सा मज़ा कम है बनस्बत अगर आप गांव में ईद मनाओ। मेरी भी यादगार है, खैरपुर जाते थे हम ईद मनाने ना। तव्हां बि पंहिंजनि प्यारनि सां ईद जूं ख़ुशियूं वंडींदा हूंदा ऐं असांजे लाइ अव्हां ई प्यारा आहियो। असांजा सिंधी भाउर मुस्लमान भाउर आहिनि, उन्हनि सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां ईद मुबारक। बड़ी मज़ेदार माशाल्लाह से ईद बन रही है। लेकिन ईद जे ॾींहं ते जेको असां चवंदा आहियूं फैमिली लाइ हूंदो आहे। ईद हुते ओल्ड एज जेका होम में माण्हू हूंदा आहिनि उनसे असां सेलिब्रेट कई आहे। पहली मरतबा मेरी वाइफ जब घर में आई अल्लाह तो वो ईद थी डबल ईद हो गई माशाल्लाह। हिन ईद जे मौके ते पहिरीं शुरूआत में तव्हां सभी सत खे मुबारकूं चवंदसि। अल्हम्दुलिल्लाह ईद सुठे तरीक़े सां थी। सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं। धरती में धूम मचा दें आप आज। काश तू ही मुझो दिलदार थी पवे हा। काश तू ही मुझो